नाज़रीन, कंबर ऐं भरपासी जे इलाइक़नि में गुज़िरियल राति खां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि रोडनि रस्तनि ते 3 खां 4 फुट पाणी भीजी वियो आहे। कंबर जी सूरतहाल बाबति ॾिसूं था त हिन कयूम चांडियो जी रिपोर्ट। जी, ज़िले कंबर शहदादकोट ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल राति खां वठी तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। मुसलसल बरसाति पवण जे करे शहर जा अक्सर हेठाई वारा इलाइक़ा उहे पाणीअ हेठि अची विया आहिनि, जॾहिं त रोड रस्ता घिटियूं मोहला बि पाणीअ जी ज़द में अची विया आहिनि। हिन वक़्तु कंबर जे अक्सर रोड रस्तनि मोहलनि में 3 खां 4 फुट पाणी मौजूदु आहे। हिन वक़्तु असीं कंबर लाड़काणे रोड ते बीठा आहियूं, जिते बि 4 खां 5 फुट पाणी जमो थी वियो आहे, जंहिंजे करे शहरनि जी जेका आम मामूलात वारी ज़िंदगी आहे उहा मफ़लूज बणिजी वई आहे। शहरनि खे तमामु घणी ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। ख़ासि तौर ते जेको मज़दूर तबिको आहे, जेको दिहाड़ी ते कमु कंदड़ आहे, उहो तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे, छो जो दिहाड़ी न पई थिए, जंहिंजे करे हू जेके आहिनि मज़दूर जेके तबिके जा माण्हू आहिनि उहे तमामु घणो परेशान हाल आहिनि। उन खां अलावा ही जेको पाणी शहर में मौजूदु आहे, उन पाणी खे कढण जे लाइ इंतिज़ामिया जे तरफ़ां मुसलसल कोशिशूं कयूं थी वञनि पियूं, पर वक़्फ़े वक़्फ़े जेके बारिश पवे थी पई उन खां पोइ जेको पाणी कढियो थो वञे पियो, वरी ॿीहर पाणी जमो थी थो वञे पियो। MPA नवाब सरदार ख़ान चांडियो तरफ़ां FP बचा बंद जो मुआयनो कयो आहे ऐं ख़ादिम जा जेके दरवाज़ा हुया हमल डंड ते उहे टुटी पिया, उन्हनि जी पाण बि हू मरमत कराए रहियो आहे, जॾहिं त पाण पंहिंजनि हथनि सां कमु बि करे रहियो आहे। कंबर शहर में 6 वार्ड जो जेको बिना मुक़ाबले कामयाब थियल उम्मीदवार आहे नवाब सरदार ख़ान जो भाउ नवाबज़ादा रेहान ख़ान चांडियो, मुसलसल हिन बरसाति वारे ॾींहंनि में सॼे शहर जो दौरो करण सां गॾोगॾु हू जेको आहे सो पाणी कढाइण जे अमल में मसरूफ़ आहे। पर ही कुदरती जेका आफ़त आहे, पाणी कढियो थो वञे थो, पर ॿीहर बरसाति पवण खां पोइ जमा थियो थो वञे पियो। उन करे हितां जा शहरी तमामु घणो परेशानीअ में मुब्तला आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया बेवस बणियल आहे ऐं हीउ जेको पाणी आहे मींहं जो उहो मुसलसल ख़ारिज न थियण जे करे आम जेकी मामूल वारी ज़िंदगी आहे उहा जेका सो ख़तमु थी आहे ऐं शहरी तमामु ॾुखियाईनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि।